उडेरो लाल लॻ खैबर में तक़रीबन 3 महीना पहिरीं आखवंद पेट्रोल पंप जे साम्हूं नेशनल हाईवे ते नौजवान सरफराज़ मलाह पुट मोहम्मद आचर मलाह जो लाश मिलियो हो, जॾहिं त वारसन क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे सेशन कोर्ट मटियारी में पिटीशन दाख़िल कराई हुई, जंहिं ते कोर्ट जे हुकम ते अॼु क़बर कुशाई कई वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे उडेरो लाल स्टेशन मां CN न्यूज़ जो रिपोर्टर मुमताज़ अली वरियाह। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, खैबर में तकरीबन 3 महीना पहिरीं आखूंद पेट्रोल पंप साम्हूं नेशनल हाईवे ते नौजवान सरफराज़ मल्लाह पुट मोहम्मद अचर मल्लाह जो लाश मिलियो हो, जॾहिं त वारसन क़त्ल जो शक ज़ाहिर कंदे सेशन कोर्ट मटियारी में पिटीशन दाख़िल कराई, जंहिंजी अॼु कोर्ट जे हुकुम मुताबिक़ कंज्यूमर जज फहद अली हकड़ो ऐं डॉक्टरनि जी टीम नौजवान जी क़बर कुशाई कई वई, जंहिंमें कंज्यूमर जज जी निगरानी में डॉक्टर जी मेडिकल बोर्ड जो चेयरमैन डॉक्टर वकास शेख्स, पुलिस सर्जन हैदराबाद डॉक्टर कुर्बान अली शाह, वहीद अली नायो एडिशनल मेडिकल सुप्रिंटेंडेंट लियाकत यूनिवर्सिटी मेडिकल हैदराबाद डॉक्टर प्रोफेसर फार्नेजिंग मेडिसन लिम्स जामशोरो, मेंबर डॉक्टर राहिल खान असिस्टेंट प्रोफेसर पैथोलॉजी लिम्स जामशोरो जी निगरानी में कई वई। क़बर कुशाई करे नौजवान जे जिस्म जे कुछ हिस्सनि जा जुज़ा वरिता विया। जी